अवी छा सम्झो था त असां ख़ासि तौर ते फीमेल्स खे घर जे जेके हाउस वाइफ्स हुजनि थियूं उन्हनि खे ट्रेन करण जे लाइ मोटिवेट करण जे लाइ त बाबा कचिरे खे रिसाइकिल करियो, उनखे प्रॉपर तरीक़े सां तव्हां डंप करियो, किथे बि रखो ऐं प्रॉपरली उनखे जो अख़राज जो हिकिड़ो सिस्टम नज़्मो ज़ब्त आणियो। इन बाबति के सेशन्स ऐं ट्रेनिंग्स जे हवाले सां सोचियो आहे कि अमल जारी आहिनि तव्हांजा? जी जी बिल्कुलु। जेके असां इवन पंहिंजी ऑफिसर्स जी बि असां ट्रेनिंग कराए चुका आहियूं, उनजूं बल्कि कंटिन्यूसली थींदियूं रहंदियूं आहिनि। ऐं इन खां अलावा जीअं मैडम ज़िक्र कयो त जीअं जेको आफुल ऑपरेशन जेको हूंदो आहे उहो असांजे लाइ ख़ासि तौर ते कराची जी तनाज़ुर में वॾो चैलेंज हूंदो आहे। उहो चैलेंज इन जे करे थी वेंदो आहे जो जेके से मां बल्कि 2 साल पहिरियों बि PTV ते मूंखे मदू कयो त उते बि मां इहे रिकमेंडेशन्स ॾिनियूं त जेके हर UC या टाउन लेवल ते सेक्रीफिशियल पॉइंट्स ठाहिया वञनि। थींदो इहो आहे जो सेक्रीफिशियल पॉइंट्स न ठाहिण जे करे पोइ घर घर घिटी सेक्रीफाइसिस थी रही हूंदियूं आहिनि, जेको फिर पोइ असांजे लाइ हिकिड़ो वॾो चैलेंज थी वेंदो आहे। अलहमदिल्ला लास्ट ईयर ऐं प्लस इन में हिकिड़ो ॿियो चैलेंज साइमल्टेनियसली हली रहियो हूंदो आहे जो कुझु अनासिर जेके या जेके स्टीयरिंग ऑफ ऑफल्स उनखे में एंगेज थींदा आहिनि ऐं उहे बि हिकिड़ी गंदगी करे रहिया हूंदा आहिनि। त लास्ट ईयर असां अलहमदिल्ला इन काफ़ी हद ताईं असां पंहिंजे माइक्रो मैनेजमेंट कईसीं, माइक्रो प्लानिंग थी ऐं असां चाहे उहे डिविज़नल्स या ज़िलई इदारनि सां असां क्लोज़ कोऑर्डिनेशन प्लस असां TMC KMC सां क्लोज़ कोऑर्डिनेशन सां अलहमदिल्ला ऐं मेयर साहब जी सरबराही ऐं मिनिस्टर लोकल गवर्नमेंट जी साहब जी सरबराही में असां काफ़ी हिकिड़ो सक्सेसफुल ऑपरेशन कंडक्ट कयोसीं, जेको ऐं इन में जेके अनासिर तक़रीबन उन पीरियड में असां जेको 144 इम्पोज़ करायोसीं, उन ते 200 FIR लॉन्च थियूं ऐं 500 जेके इलीगल एक्टिविटी में एंगेज आहे उहे अरेस्ट थिया कल्प्रिट्स। ऐं मैडम सही ॻाल्हि कई त जेको फाइन्स जो जेको मैकेनिज़म आहे उहो बिल्कुलु हिकिड़ो त अवेयरनेस ॾिजे, मोटिवेट कजे, प्लस फाइन जे हवाले सां मां ज़िक्र कंदो हलां त एक्चुअली जेको 2013 जो जेको लोकल गवर्नमेंट एक्ट हो उन में फाइन थ्रू टिकटिंग ओमिट थी वई। पोइ हाणे 2 साल पहिरियों जेके थ्रू अमेंडमेंट उहो रेस्टोर थी आहे। रेस्टोर थियण खां पोइ हिन वक़्तु जेके KMC जा जेके इंस्पेक्टर अपॉइंटेड इंस्पेक्टर्स आहिनि उन्हनि खे इख्तियारात अहिड़े क़िस्म जी वायोलेशन्स ते जेके एक्शन्स वठी सघनि था कॉग्नाइजेशन। असां हाणे गवर्नमेंट खे रुजू कयो आहे त जीअं त असांजो इदारो बि अलॉन्ग विथ KMCs इन टास्क खे मेनली हैंडल करे रहियो आहे, त असांजे ऑफिसर्स खे बि इहे इख्तियार ॾिना वञनि ताकी जेके हिकिड़ा रिकरिंग ऑफेंडर्स आहिनि उन्हनि ते असां एक्शन वठी सघूं ऐं हिकिड़े पंहिंजे सोसाइटी खे हिकिड़ी ओवरऑल क्लीन ऐं ग्रीन सोसाइटी असां बनाए सघूं। बिल्कुलु ठीकु। अच्छा साईं, कंप्लेंट्स जे लाइ तव्हां वटि के नंबर्स आहिनि, के प्लेटफॉर्म्स आहिनि, के कॉल सेंटर्स आहिनि? मिसाल के तौर को भी मानू कंप्लेन करना चाहता है कि भाई हमारे जो गली मोहल्ले है उसके बाहर इतना कचरा जमा हुआ है, वो उठता ही नहीं है, महीनों नहीं उठता, हफ्तों नहीं उठता, तो इस तरह की कंप्लेंट्स के लिए कोई प्लेटफॉर्म है? नहीं जी, मैंने जिस तरह पहिरियों ज़िक्र कयो त पोयनि 6 सालनि खां असांजी मोबाइल ऐप लॉन्च आहे। अच्छा। असां 1128 नंबर जेको असांजो कंप्लेंट नंबर असांजो लॉन्च थियल आहे। 6 महीना पहिरियों यूफोन जी कोलैबोरेशन सां असां डेडिकेटेड कॉल सेंटर इस्टेब्लिश कयो आहे विथ 25 डेडिकेटेड लाइन्स। तव्हां इवन 24 आवर्स में इवन राति जो तव्हां 3 बजे 4 बजे कंहिं बि टाइम तव्हां कॉल कंदव त तव्हांजी जेका असां उहा कंप्लेंट रजिस्टर थींदी, जेका असां इंश्योर कंदा आहियूं त ऑन वेरी सेम डे। कंपनीज़ जे लाइ इहो लाज़िम आहे त विदिन 8 आवर्स हुनखे रिज़ॉल्व करे।
इन केस जेकॾहिं हू डिले कंदी त हुन ते पेनल्टी सजेस्टेड आहे